घोटकी मां ख़बर ॾींदा हलो त सिंधी तारीख़ी माॻ माथेलो मुमल जी माड़ी में सिंध जे नामोर आलिम दीन दानिश्वर मुहक़िक़ अदीब समाज सुधारक ऐं तइलीमी माहिर मौलवी महमूद भुट्टो जी 6वीं वरसी जे मौक़े ते मौलवी महमूद भुट्टो अकेडमी सिंध पारां संदसि मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ण वारी हिकु तक़रीब कोठाई वई, जंहिंमें मौलवी महमूद भुट्टो अकेडमी जे चेयरमैन अब्दुल हई भुट्टो, ज़बीउल्ला हालेजवी, सिंधी ॿोली जो बरख़ अदीब ऐं शाइर शाह ख़ालिद नाले वारो लेखक यूनिस भुट्टो, सुगड़ अली हसन, मंगी ख़ुदा बख़्श बुर्ड़ो, सारंग कलादी, सीनियर सहाफ़ी साईं ॾिनू अब्बासी, तइलीमी माहिर मोहम्मद उमर कलादी, लेक्चरार अब्दुल वहीद शेख, उस्ताद नसरुल्ला भुट्टो, अब्दुल बारी भुट्टो, मोहम्मद राशिद भुट्टो, अब्दुल बाकी भुट्टो ऐं ॿियनि आलिम दीन दानिश्वर ऐं सिंधी ॿोली जो नामियारो अदीब मौलवी महमूद भुट्टो जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े अक़ीदत जा गुल निछावर कया। इन मौक़े ते अब्दुल हई भुट्टो, ज़बीउल्ला हालेजवी ऐं ॿियनि मौलवी महमूद भुट्टो जे कयल इल्मी अदबी दीनी ख़िदमतुनि ते खेसि ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कंदे चयो त मौलवी महमूद भुट्टो वक़्त जो हिकु वॾो आलिम दीन, अकाबिर, अदीब, मुहक़िक़, समाज सुधारक ऐं तालीमी माहिर हो। संदसि कुतुबखानो मुल्क जे वॾनि कुतुबखाननि में हिकु हुयो, जंहिं में इल्मी अदबी ऐं दीनी किताब हज़ारनि जी तइदाद में शामिल हुआ। इन पंहिंजी सॼी ज़िंदगी इल्म अदब ऐं दीन जी ख़िदमत कंदे गुज़ारी। मौलवी महमूद भुट्टो असूल परस्त, ईमानदार, सखी, महिमान नवाज़ ऐं नेक इंसान हो, जेको अॼु बि हितां जे माण्हुनि खां अलावा संदसि पोयां छॾियल हज़ारें शागिर्दनि जी दिलनि में ज़िंदा आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।